इते अहम ख़बर शामिल कंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान पंजाब में मकानी चूंडूं जल्द कराइण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। वज़ीर आज़म मियां महमूद रशीद खे पंजाब में बलदियाती चूंडूं कराइण जो टास्क ॾेई छॾियो आहे। महमूद रशीद वज़ीर आज़म खे पंजाब में मकानी चूंडुनि जे तयारियुनि जे हवाले सां आगाह कयो आहे। नज़ीर अव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान हिदायतूं ॾींदे चयो आहे त पंजाब लोकल गवर्नमेंट एक्ट खे असेंबली मां जल्द मंज़ूर करायो। अहम ख़बर सां हिकु भेरो ॿीहर शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान पंजाब में मकानी चूंडूं जल्द कराइण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। वज़ीर आज़म मियां महमूद रशीद खे पंजाब में बलदियाती चूंडूं कराइण जो टास्क ॾेई छॾियो आहे। महमूद रशीद वज़ीर आज़म खे पंजाब में मकानी चूंडुनि जे तयारियुनि जे हवाले सां आगाह कयो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान हिदायतूं ॾींदे चयो आहे त पंजाब लोकल गवर्नमेंट एक्ट खे असेंबली मां जल्द मंज़ूर करायो।